बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातिमुन नबीय्यीन व सय्यदुल मुरसलीन बिन कासिम मुहम्मद वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बुलंद आवाज़ से सलावत। नाराए तकबीर, मजमू काफिया करीम अला जलालो बुलंद आवाज़ से नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, हुसैनियत, यज़ीदियत, खानदान ज़हराते सब गरजी सलावत। अल्लाह बैत जोड़न जो सबको सभी जो अजीम इबादत में अचण कबूल फरमाए। बानियाने मजालिस जो शायल तडो नगर न्यास हमार सभी की आज़ादारी मुँह समेत सभी की ड्यूटी करीम अल्लाह जोड़न जो सबको कबूल फरमाए। इन्हनि सभी दुआओं की कबूलियत वास्ते एक बुलंद आवाज़ से सलवात पढ़। जेकी पढ़ने वाला पढ़ी विया ये सब मुकाम वधीका ऐं बाद में भी बेहतरीन मौला जा मदा खान पढ़ंदा। मां मौला जो नज़रो था करा थोड़ो मूंसां तावन कंदा। बस हिकिड़ो जुमिलो फ़ज़ाइल जो ऐं ज़िक्र मसाइल एक नारो अड़ो ॿुधायो जीअं कम से कम तव्हांजो आवाज़ रजब ताईं वञे। हथ बुलंद करे हैदरी। सलमान मुलाजिम जी ख़िदमत में वेठो आहे। बस मां वाइदो कयो त हिकिड़ो जुमिलो फ़ज़ाइल जो। मुलाजिम मुस्कुराए फरमाइनि था सलमान वञ अॼु ज़रूरत आहे जो मदाइन में गवर्नर थी। गवर्नरी जो नालो आयो सलमान ईअं चिप कई जीअं तव्हां पोयां चिप लॻा वेठा हो। सलमान वञ गवर्नर थी कुर्सीअ जी दावत थो ॾियाए कुर्सीअ ते वेही हुकूमत कर। सलमान मायूस परेशान अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था सलमान माण्हू कुर्सीअ जे लाइ सिकंदा आहिनि। कुर्सीअ जी दावत थो ॾियाए त वञी वेही हुकूमत कर। मौला जे मिंबर जो कसम आहे सलमान पंहिंजी जॻह तां उथी अमीर अल मोमिनीन जे पेरनि ते हथ रखी मुस्कुराए फरमाइनि था या अली एतिरो कुर्सीअ में मज़ो न आहे जेतिरो तुंहिंजी ज़ियारत में मज़ो आहे। सलमान वञ ज़रूरत आहे। भला मुझी वॾी उमिरि आहे। को नौजवान मोकिलियो कोई जोशीलो मोकिलियो मुझी ॻाल्हि को मञे को न मञे। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था सलमान वञ तूं मोकिलियां मां अली थो। मां अमीर अल मोमिनीन थी करे वाइदो थो कयां इंसान हुजे हैवान हुजे जीत हुजे जानवर हुजे पर्दो हुजे पखी हुजे लो हुजे जबल हुजे ज़मीन हुजे सिज हुजे चंद्र हुजे सितारा हुजनि सलमान हुकुम पंहिंजी ज़बान सां कजा जे अमल हितऊ न करायां त मां अली न आहियां। वाकई इन सलमान
लोहन खां बि मंजरायो त मां बतूल जो बणायल गुलाम जंहिंजा गुलाम एॾा बुलंद आहिनि उहे सरदार केॾा बुलंद हूंदा। हिकु सलवात त पढ़ो न बुलंद आवाज़ सां। बस मुंहिंजी दिलि चए थी मां फ़ज़ाइल पंहिंजे हिसे जो साईं लाइ छॾियां। फ़ज़ाइल तुंहिंजी मर्ज़ी जीअं दिलि चवई ॿुधंदो कर, पर कोलाबीअ जे इलाइक़े जा मोमिनो, आस पास जे इलाइक़े जा मोमिनो, जॾहिं कोई ज़ाकिर मसाइब पढ़े न उन में बेतवजही न कंदो कर, छो त जेका बि शाम खां ईंदी आहे उहा भाउ खे रोअण ईंदी आहे। मरहबा साईं अकेली न ईंदी आहे, रोअण वारो हे मुंहिंजो उस्ताद मोहतरम मरहूम सैयद गदाव सिंह शाह साहब जुमलो पढ़ंदा हुआ। जिते बि मजलिस थींदी आहे न ॿियो कोई अचे न अचे, टे बीबियूं ज़रूरु ईंदियूं आहिनि। हिकु उहा बीबी ईंदी आहे जंहिंजो हथु पासे ते हूंदो आहे, ॿी उहा बीबी ईंदी आहे जेका शाम जी मुसाफ़िर आहे, रोअण वारो टी उहा साइण ईंदी आहे जंहिंजी उमिरि थोरी ॾुख घणा। मरहबा मरहबा तूं रोईंदो आहे न ईअं बुआ जे अॻियो नंढड़ा हथ ॿधी चवंदी आहे बुआ जे हे करबला में हुजनि हा त शिमर मूंखे न मारे हा। सदको 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 जेके न रोअण अचे उहो झोली जले ज़हरा खां पिनंदो अचे। रोअण वारो साल बराबर अली जूं धीअरूं रहियूं ज़िंदान में, उन ज़िंदान में रहियूं जंहिंखे शत न हुई। जॾहिं यज़ीद घुराए चयो न सजाद मां तुंहिंजा क़ैद रिहा कयां तूं वतन वञ, पर मुंहिंजो शर्त आहे, शर्त जो नालो आयो आहे ग़रीब जूं अखियूं न को सावण जो बदल हो। चए थो कमीना अञा कहिड़ो शर्त रहियल थी। हे कमीनो चए थो पहिरियों शर्त इहो आहे सजाद हिन मिंबर तख़्त ते वेही आहे, तख़्त ते वेही इहो ऐलान कर त मां बाबे जो खून माफ़ कयो, जेको न रुनो आहे उनजी क़िस्मत आहे। खुदा गवाह हुआ जेॾी महिल तख़्त जो नालो आयो न सजाद जूं अखियूं न हो सावण जो बदल हो। इहे कमीने ने ॾिसी चए थो कमीना हया कर, उन तख़्त ते थो वेहारे जंहिंजे अॻियां मुंहिंजी बुआ 36 कलाक। सदको 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 मां लख दफ़ा चवां मौला तोखे बेगम में न रोआर। कमीना मां इन तख़्त खे ॾिसण बि पसंदि नथो कयां। बाबे जो खून माफ़ कर, ये तो बाबे जो खून उन खां माफ़ कराए न जंहिंजे साम्हूं पुसंदो रहियो आहे। सजाद जॾहिं ज़िंदान आयो न बुआ क़ैद छुटी विया, साइण ख़ुशि न थी आहे। थधो साहब चए थी सजाद जे हाणे छुटनि त छा, जे न छुटनि त छा, पर सजाद मां नाने जे रोज़े ते वञण लाइ तयारु आहे ऐं नाने खे ॾसींदसि नाना तुंहिंजी उमिरि असां ते केतिरो एहसान कयो आहे, पर नाना ज़ैनब जा कुझु शर्त आहिनि। सॼा ॾींहं थधो साहब चए थो बुआ कहिड़ा शर्त आहिनि। साइण रोई चए थी शर्त इहे आहिनि लुट करबला जी वापसि मिले। मां ॾिसां थो कहिड़ो बंदो आहे बि अली वारो ऐं रोए न। खुदा गवाह आहे लुट करबला जी मिले, शहीदनि जा सर मिलनि, बशीर मुहारी मिले। रोइण वारो जेॾी महिल बशीर मुहारी जो नालो आयो न सजाद पहिरियों ई बुआ खे ॾिसी चए थो बुआ बशीर मुहारी छो। बुआ आहे त यज़ीद जी फ़ौज जो सिपाही न। थधो साहब चए थी हा सजाद इहो मां बि ॼाणा थी, पर इन जे करे थी घुरां जो सजाद इहो मोमिन आहे। बुआ कीअं सम्झी जो मोमिन आहे। ईअं रोई चए थी सजाद वठी वेंदी मांसि मदीने, नाने जे रोज़े ते हथ रखाए चवंदी मांसि नाना तुंहिंजी नबूअत जो कसम आहे करबला खां शाम ताईं इन 9 लख हजूम में हे हिकु ई हुयो जंहिं तुंहिंजे धीअनि खे ॾिठो बि न हो। मरहबा 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 नाना हे बशीर हुयो जंहिं कॾहिं न ॾिठो। सजाद जॾहिं आख़िरी दफ़ो मां इहे यज़ीद जे दरबार आई हुयमि न हे छुमकार पियो करे, हथ में बाल्टी हुयसि, मुंहिंजे क़रीब आयो, मूंखे ॾिठई न
ओरिया रोई के पियो अली जी दी शादी पवई आज करबला में कुसी वजे अली जी दी हिन दरबार न अचे हिन दरबार तुझी जुती भी काबिल ना है सदको सदको रोने वालो लुट करबला जी मिली शहीदन जा सर मिलिया बशीर मुहारी मिलियो 53 महमल मां 3 महमलन जी महार खणी सजाद शाम का करबला जने करबला में आयो ना करबला में का बीबी कंजे कब्र ते वैया का बीबी कंजे कब्र ते वैया इहो रत रोण वालो इमाम झुकंदो झुकंदो सिधो चाचे गाज़ी जे कब्र ते आयो पेरन वाले पासे खावे के तो चाचा करबला में कुसण सोखो चाचा कुफिन सा बाजार वजण मुख्यो चाचा वयो हमने 120 बीबी वठी वियो मोटे वा फकत 12 बचाए आयो एक दफो सरखण मोला जे सदके चाचा कब्र से बाहर चाचा सुनियाने इन्हने बारन में मुजी बुआ ज़ैनब कड़िया सदको चाचा मुझे कुफी सुनियाने जेडी न रही होती वाह भाई वाह भाई वाह मालक दफा चवा रोए वारो इन करबला खां पैता मदीने अगियो बशीर के अलमा अगियो ये बशीर ऐलान कदो तो अचे लोगो मदीने जा सरदार अची विया एक महमल ता सद थियो सजाद इन बशीर के चयो जेके वणेस ऐलान करे जेके भी गालियों करे सिर्फ बगालियों न करे बुआ कड़ियों गालियों न करे साण थदो साहब करे थी इन औरतुन सा गद न्याणन सा गद कुछ औरतूं ईंदियूं न करबला जो अहवाल वठण इन बशीर के चयो बियो सब कुछ दसे अकबर जो मौत न दसे मता मिलण खां पहिरियां सुंदरा मरी न वञे रोइण वारो ये लफ्ज़ चई खत्म कई सजाद रोईंदियूं अखियूं मथे करे चे तो बुआ चयई पर दसेई हिक साण रोई के थी सजाद मां किए दसिया तू मस रुनण खां बस कई बुआ अल्लाह जे सदके बुधाए ये थदो सा भरे के थी मुझो भा हनफया वेंदो न ये पूरो अहवाल वठंदो इन बशीर के चयो करबला जो भी अहवाल दे शाम जो भी अहवाल दे रस्ते जो भी अहवाल दे हर मंजिल जो अहवाल दे मुझो गैरतमंद भा केडो भी जोर लाए पुछेस पर इन के इहो न दसे त ज़ैनब यजीद सा गालायो सदको मता हलफया मिलण खां पहिरियां मरी न वञे रोइण वारो ई जॾहिं बशीर ऐलान कंदो थो अचे न सब खां पहिरियां 10 सालनि जे न्याणियुनि जो हिकिड़ो टोलो आयो आहे इहे बशीर जे चौधारी आहिनि इहे फ्री आहियूं जी हाजी काबे जे चौधारी तवाफ़ कंदा आहिनि हथ मधी चवनि थियूं ओ चाचा मनादी वारा हुसैन जी धी सकीना मोटी आई आहे बशीर मातम करे चे तो सकीना शाम में रहिजी वई आहे हिकु 18 सालनि जे जवाननि जो टोलो आयो अकबर मोटी आयो आहे अकबर जे सीने में पड़सी लगी रोइण वारो इहो ऐलान जॾहिं कंदो थो अचे जनाबे ज़ैनब जॾहिं वही न बधियूं टिकाई वई शोहर अब्दुल्ला के बुखार जो ज़ोर आहे ॿई न्याणियूं इएं पेरनि खां ज़ोर बि थियूं ॾियनि पंहिंजो पाण में ॻाल्हियूं बि थियूं कनि काफ़ी मुदत गुज़री वई अञा असांजी अम्मा न आई आहे रोइण वारो इहो जो आवाज़ कननि ते पए थो न मदीने जा सरदार मोटी आया ॿई हथ बाबे खां छॾाए ज़मीन ते वेही नंढड़ा हथ ॿधी चवनि थियूं बाबा इजाज़त दे असांजी अम्मा मोटी आई आहे बाबा असां मां सां मिली अचूं धीअ कंहिं ॿुधायो जो तव्हांजी माउ आई आहे बाबा ॿार मनादी वारो ऐलान थो करे न मदीने जा सरदार मोटी आया रोइण वारो जॾहिं औलाद खे नंढड़ी खे ख़बर पवंदी आहे न मुदत खां बाद असांजी अम्मा आई आहे उन्हनि खे इजाज़त मिलंदी आहे न माउ सां मिलण जे लाइ खुदा गवाह हुआ उहे नंढड़ियूं न्याणियूं जुती बि न पाईंदियूं ॿई न्याणियूं हीअं जोड़ियूं आहिनि जीअं लाहीअ ते पाणी ईंदो आहे वॾी भेण नंढी भेण जो हथ हलाए चए थी मुदत जूं सिकायल सभ खां पहिरियां अॼु अम्मा जे झोलीअ में मां वेहंदसि वॾी चए थी तूं न मां वेहंदसि नंढी चए थी मां वेहंदसि खुदा गवाह हुआ जॾहिं आयूं न ॾिठूं 12 बीबियूं ज़मीन ते लकीरा कढी रोईंदा पहिरीं बीबी खां वठी आख़िरी बीबी ताईं जॾहिं ॾिठूं न
वॾी भेण नंढी भेण जो हथ हलाए चए थी हल मोटी हलूं कंहिं ग़लति ॾसियो आहे असांजी अम्मा न आई आहे रोइण वारो औलाद सां इहे पीउ माउ जी खूनी कशिश थींदी आहे न हिकु क़दम खणंदा वरी पोइ ते ॾिसंदा वरी हिकु क़दम खणंदा वरी पोइ ते ॾिसंदा जॾहिं 7 क़दम अॻिते वधियो न जनाबे ज़ैनब सर मथे करे चए थी अम्मा फिज़ा ॾिस मूंखे धीअनि बि न सुञातो अम्मा इन्हनि खे तूं ॾिस त तव्हांजी माउ मोटी आई आहे सदको सदको पत्थर दिल जो कोई ज़ामिन न आहे रोइण वारो जनाबे फिज़ा जो सदकियुनि न ओ मुंहिंजी साइण ज़ैनब जी औलाद करीब आहियूं बरसां बि चवनि थियूं केरु आहे असांखे सॾण वारी थधो साह भरे चए थी सुञाणो मां तव्हांजी माउ फिज़ा जेॾी महिल चयईं न माउ फिज़ा इहे नानी नानी करे हाव साल आहे चवनि थियूं नानी तूं आई आहे असांजी अम्मा न आई आहे धीअ हो ॾिसो जेका ज़मीन ते लीका कढी थी रोए न तव्हांजी माउ ज़ैनब आहे रोइण वारो ॿई न्याणियूं माउ जे झोलीअ में आयूं वेठियूं प्यार कयूं अहवाल वरितऊं साइण ॿिन्ही न्याणियुनि सां मोहबत करे प्यार करे झोलीअ मां लाहे ज़मीन ते विहारियो इहे न्याणियूं हथ ॿधी चवनि थियूं अम्मा नाराज़ थी आई आहे धीअर चवनि थियूं नाराज़ न हूंदी अम्मा थकिजी पई हूंदी रोइण वारो साइण चए थी थकी बि न आहियां नाराज़ बि न आहियां अम्मा जे थकी बि न आहे नाराज़ बि न आहे झोलीअ मां लाहे ज़मीन ते विहारी साइण हीअं इशारो करे चए थी होॾे ॾिसो उस ते केरु वेठी आहे तो लफ़्ज़ न सम्झो तुंहिंजी क़िस्मत आहे अम्मा केरु आहे साइण चए थी मुंहिंजी भाॼाई रुबाब आहे अॼु तव्हां मुंहिंजे झोलीअ में वेहो मता चए मुंहिंजी सकीना हुजे अम्मा सकीना काॾे वई साइण मातम करे चए थी सकीना शाम में रहिजी वई आहे सदको सदको रोइण वारो ई अहवाल वरितऊं अकबर किथे आहे कासिम किथे आहे सभिनी सॼणनि जा अहवाल वठंदियूं आहियूं ख़ुदा गवाह आहे इहे सॼे खबे ॾिसी चवनि थियूं अम्मा भला मामा अब्बास ओ गाज़ी जा मुरीदो हूअं त साइण वेही पई जवाब ॾे न हाणे जॾहिं गाज़ी जो नालो आयो आहे जनाबे ज़ैनब ज़मीन तां उथी आहे इहे मातम करे चए थी गाज़ीअ जे मौत ग़रीब बणाए छॾियो जे अब्बास हुजे आ त मूंखे सुञाणो आहे सदको सदको ॿई न्याणियूं रोईंदियूं घर आहियूं क्यों बाबा असांजी अम्मा मोटी आई आहे बाबा असांजी अम्मा कमज़ोर थी आई आहे बाबा असांजी अम्मा जो गोश्त क़ैद खानो खाई वियो आहे जनाबे अब्दुल्ला आयो मौला सजा जे ख़िदमत में मौला खे परचाए अहवाल वरितई रोइण वारो ख़ुदा गवाह हुआ 16 ॾींहं मौला जे पोयों निमाज़ पढ़ियो पर मौला खे कुझु चई न सघंदो जॾहिं 17 ॾींहं इहे निमाज़ जे लाइ उथियो न ॿिन्ही न्याणियुनि पेरनि ते हथ रखियसि वास्तो थी ॾाढी ज़हरा जे ॾुखे पासे जो बाबा हाणे असां खां बर्दाश्त नथो थिए बाबा हाणे असांजे माउ खे घर वठी अचे हा रोइण वारो जनाबे अब्दुल्ला जेॾी महिल जनाबे सजाद खे चयो न पंहिंजी बुआ खे चयो पंहिंजे घर हले आ हमेशह लाइ न हिकु दफ़ो हली उहो दरवाज़ो खोले जेको अञा ताईं ॾेई आई आहे रोइण वारो जेॾी महिल चयो न जनाबे सजाद बुआ चाचो अब्दुल्ला चए थो हिकु दफ़ो घर हलो आहे पंहिंजे घर जो दरवाज़ो खोलियो आहे साइण ज़मीन तां उथी इहा वार खोले चए थी मां पंहिंजा खोलिया मुंहिंजा अहिड़ा दरवाज़ा बंदि सदको 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 चए थी तूं चोर आहे चोर जो हुकुम आहे सजाद मां वञण लाइ तयारु आहे पर हे दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे जॾहिं न्याणी पेके घरां वेंदी आहे न उनखे जे ॿाहिरि छॾण न वञनि त कम से कम पीउ चवंदो आहे भेण खे सवारीअ ते सवार करे अचो आहे मां सैयद पुछंदो आहियां जनाबे ज़ैनब जो हलण लॻी केरु छॾण वियो हूंदो ऐं हिकिड़ो दुनिया जो दस्तूर आहे न जॾहिं न्याणी पेके घरां वेंदी आहे उनखे कुझु न कुझु ॾेई मोकिलींदा आहिनि पर अमीर पीउ जी धीउ अॼु जो हलण लॻी आहे न ख़ुदा गवाह हुआ
ये सजाद रोईंदो सुगरा वटि आयो आहे। मातम करे के तो सुगरा जे कुछ अथी तॾे मां बुआ खे ॾेई मोकिलिया। मता चवे अॼु मुंहिंजो अकबर हुजे हा। रोइण वारो ये विछड़ी दी हुसैन जी मोमिनो, या विछड़ी दी हुसैन जी अंदर हिजरे में आई आ। मथे ता चादर लाए हेठ विछाए कनन मां तुर पई थी लाए। होया जेठी माए अकबर शादी जे लाए रखिया माए। अकबर ने तो शादी कई न भेड़ तुर ॾिनई। जेको अञा न वञो आ उनजी क़िस्मत आ। सजाद करीब आयो आ। सुगरा छा थी करे रोई जेठी ॿियो कुझु न आहे। तुझे रत रोड़ जो कसम आहे बाबा ईद ते पाराया। सजाद जो ये तुरला दे ॾिठा रोईंदो ज़मीन ते वेठो आ। जेको सुगरा खुश नसीब आ ओ सुगरा जो तुर पाड़ थी लाहे। ओ सुगरा मां सदक सकीरा तो वजा। मरहबा मरहबा मरहबा। रोइण वारो ये तुर मिलिया। रुमाल में खड़ी सजाद आयो आ। जनाबे ज़ैनब खे हथन ते ॾिनई। बुआ मां ॾाढो गरीब आ। जनाबे ज़ैनब जो रुमाल हटायो आ। तुरंत के निगाह पियस रोईंदी ज़मीन ते वेठी आ। होया तेथी सकीना जे तुर ने करबला में रोवारियो आ। ओ तो सुगरा बुआ खे मदीने थी रोवारे। रोइण वारो ये साइण हलण लगी आ। अहिड़ा ॿाहिरि हस मोमिनो हर भाउ